सिंधु दरिया मां गैरकानूनी किनालनि खिलाफ सबूतेरो में बैरिस्टर टीम जो अनोखो एहतजाज। सिंधु दरिया मां गैरकानूनी किनालनि खिलाफ बैरिस्टर टीम पारां नौलखे बैराज में लही एहतजाजी रैली कढी वई, जंहिं दौरान बैराज जे विच में लही अलामती एहतजाज पिणु कयो वियो। एहतजाज जी अॻवानी बैरिस्टर टीम ज़िले खैबर मीरस जे अॻवान आरिफ अली ख़ाकी कई, जॾहिं त ख़ाकी नौजवान इतिहाद डिस्कम पीटीआई समेत सभई ॻोठाणनि ऐं सियासी अॻवाननि शिरकत कई। एहतजाज में ख़ाकी नौजवान इतिहाद जे अॻवाननि एजाज अली ख़ाकी, सजाद अली, अमीन अली, ज़वार महबूब अली सैतो, बाबर अली मंगी, डिस्कम अॻवान मुजीब आज़ाद भेलार, अब्दुल कादिर बलोच, पीटीआई अॻवान इरफान अली शाहानी समेत सभई कारकुननि ऐं आम शहरी शामिल हुआ। मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया असांजी हयातीअ जो अहम वसीलो आहे, पर गैर कानूनी केनालनि सबबि पाणी जी खोट शिदत अख़्तियार करे वई आहे, जंहिंसां ज़रई ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। नौलखे बैराज में दाख़िल थी अॻवाननि चयो त बैराज कॾहिं बि ईअं न सुकियो हो, पर हाणे मुकमल सुकी चुको आहे, जंहिंसां हज़ारें एकड़ ज़मीन ते पोखाई मुतासिर थी रही आहे। एहतजाज कंदड़नि सदर पाकिस्तान, आर्मी चीफ ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त तकरारी केनालनि जो फ़ैसिलो फ़ौरी तौर वापसि वरितो वञे। हुननि ख़बरदार कयो त जेकॾहिं मुतालबा तस्लीम न कया विया त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। अॻवाननि चयो त सिंधी क़ौम पंहिंजे बचनि समेत सिंधु दरिया जी हिफ़ाज़त लाइ कंहिं बि क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।